अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंवर। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तर्जीह निगार मुला नबी मुराद साहब। मुराद साहब भलीकार। मुराद साहब, ईरान पाकिस्तान खे एटमी हथियार ते ॻाल्हियूं ख़तमु करे ऐं चयो आहे त बाबा अचो हाणे हरमोन्स खोलियूं था ऐं उनखां पोइ ईरान पंहिंजूं जेके शर्तूं आहिनि उहे पाकिस्तान ज़रिए अमेरिका ताईं पहुचायूं आहिनि। मीडिया जूं रिपोर्टूं इहे आहिनि त ट्रंप उहे शर्त मञण खां इनकार करे छॾियो आहे। ॻाल्हि बुनियादी हीअ आहे त असांजो जेको असांखे ॻिचे में दुनिया खे जेको पियो आहे ट्रंप जहिड़ो चेरियो माण्हू, जी हा, ॿियनि बि अहिड़ा चङा कम कोन कया आहिनि, ॿियनि बि इहे सभु धंधा कया आहिनि, पर अहिड़े नमूने सां उघाड़ो थी करे जीअं चेरियो हुजे न माण्हू, ईअं अहिड़े नमूने सां पूरी दुनिया खे दाॿो ॾियणु, वेनेज़ुएला जे सदर खे अगवा कराइणु, वज़ीर अज़म खे। सो ॻाल्हि आहे त हिकिड़ो चेरियो ॻिचे में पइजी वियो, हुन चेरिए खे टेम करिणो आहे, माना जीअं छिते कुते खे टेम कबो आहे। जी हा, टेम कबो आहे माना हुनखे कंहिं तरह सां बि टेमिंग, त माना हू जीअं धक चक न हाणे कुमड़ी हुनखे फ़िलहालु कंहिं तरह सां हैंडल कयो। सो हीउ बि हिकिड़ो चरियो हिकिड़ो माण्हू ॻिचे में पइजी वियो आहे सॼी दुनिया जे, सॼी दुनिया जे। ऐं उहो हेतिरियूं खून रज़ी कराए गाज़ा में, फ़लस्तीन में तबाही बर्बादी कराए छॾी। ख़ुदि ईरान में बमबारी जेका थी, वरी ईरान ते त पोइ था अचूं पहिरियों, जी हा, हिन खां अॻु में इराक में कई तव्हां वटि हथियार आहिनि, एटमी हथियार आहिनि, त हिन करे असां हमिलो कंदासीं। जी हा, तव्हां ईरान पंहिंजे लिबिया जा माण्हू जॾहिं कर्नल कदाफ़ी प्रेसिडेंट हो त ख़ुशि हुया, ख़ुशहाल हुया, शादी कंदो जोड़ो हुनखे घर बि मिलंदो, पैसा मिलंदा, पंहिंजी क़ौम खे हुन बाक़ाइदा ॾिठो, लुक आफ्टर कयो, ख़्यालु कयो, उन्हनि खे तबाह करे छॾियईं। सो हिकिड़ो अमेरिका हूअं ई अदरवाइज़ दुनिया जो गुंडो आहे, छो त पहिरीं त ॿ पावर हुया न, ॿिनि पावर, रशिया बि हुयो, अमेरिका बि हो, त भई थोरो एहतियात कंदो। रशिया जे टुटण खां पोइ जेको हिकिड़े माण्हूअ खे, हिकिड़े मुल्क खे एतिरो पावर मिली वियो आहे, त उन मुल्क जो जेको सरबराह अचे थो, जेको ज़हनी तवाज़ुन न आहे, त पोइ ईअं थो करे जेको ट्रंप थो करे। सही। हाणे जेको आहे ईरान, अॼु मूं हिकिड़ी दुआ पे ॿुधी जेका ट्रंप कराई आहे यहूदियुनि जे मुल्ले खां। जी हा, हा, उहो चए पियो त जेको आहे असांजो जेको वॾो हो या असांजो पैगम्बर जेको या असांजो जेको रूह रवां हो, उन चयो त ईरान जेको आहे जेको फारसी ॻाल्हाइण वारा, माना ईरान वारा से हर यहूदी खे ख़तमु करण जे पोयां आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खां बचाव जे लाइ असांखे अलाह ट्रंप ॾिनो आहे। सो ॻाल्हि आहे इहो यहूदियुनि जे गिरजाघर में या इबादत घर में इहे ॻाल्हियूं, अॼु जी क्लिप मूं ॾिठी आहे। अदा ॾिसो, बदकिस्मती त मुस्लमाननि जी आहे न, इस्लाम मुस्लमान पाण में ॻंढियल न आहिनि, मुस्लमान पाण हिक ॿिए खां अछड़ो छड़ा आहिनि। सही। मुस्लमाननि पंहिंजा अॾा ॾिना आहिनि अमेरिका खे, ऐं 45-50 सालनि खां हिननि जे ईरान जे मथां सैंक्शन्स आहिनि। सो घर जो बेती या जो पंहिंजो जेको दुश्मन आहे न, उहो ॾाढो ॾुखियो थींदो आहे। इहे घर पंहिंजा दुश्मन आहिनि जेके असांखे ईरान खे लॻा पिया आहिनि। ऐं हिन में सभु इस्लामी मुल्क डिॼनि था अमेरिका खां। अमेरिका उन्हनि खे जीअं डजड़े जी बीमारी थींदी आहे न, त अमेरिका जो डजड़े जी बीमारी सभु डिॼनि था। सही। इहो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो हो न, कुझु बि हुजे, हुनजी ख़ामियूं खोड़, पर भुट्टे साहिब जी इहा हुई बहादुरी जो अमेरिका ॾाढो बि बीह रहियो, मूं ॾाढो टकाए सभिनी जो समिट, इस्लामिक समिट कॉल कयईं, सही। पाकिस्तान खे एटमी कुवत कयईं। उन ज़माने में ईरान करे सघे पियो जेकॾहिं करे वञे हा, पर वक़्त जी ॻाल्हि हूंदी आहे, हर शइ वक़्त जी हूंदी आहे, हर शइ वक़्त जी हूंदी आहे। सही। माण्हू मरे पियो, हुनखे हिकिड़ी इंजेक्शन लॻे वक़्त ते त उहो बची पवंदो, वरी न लॻी लेट थी त मरी वेंदो। सो ख़ैर ईरान उन ज़माने में करे सघियो पियो, ऐं शहनशाह ईरान जा तमामु तालुकात घाटा हुया भुट्टे साहिब सां। सो भुट्टो साहिबु इहा जेका इस्लामिक समिट सॾाए मुस्लमान मुल्कनि जी, इहो OIC कंट्रीज़ इस्लाम एसोसिएशन ऑफ OIC, ऑर्गेनाइज़ेशन ऑफ OIC इस्लामिक कंट्रीज़, उहा ठाही। जी हा, ऐं उनखे उनमें जान ॾिनी, ऐं उनमें सभिनी खे मेंबर कयईं इस्लामी मुल्कनि खे। पर छा आहे त ख़ासि तौर ते उहे रियासतूं जेकी रियासतूं नंढड़ियूं आहिनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर आहे त पंहिंजी एतिरी फ़ौज नथी थी सघे ऐं एटम बम बि नथा अफोर्ड करे सघनि, जीअं असांजूं UAE आहे, खोड़ आहिनि, क़तर आहे, सभु नंढियूं नंढियूं रियासतूं आहिनि। सो पोइ उहे न बीह सघिया, उन्हनि वञी पेर खोड़िया, पेर
पकड़िया हिन जा अमेरिका जा। अमेरिका जा अमेरिका पंहिंजनि शर्तनि ते चयो त मुंहिंजा अॾा पंहिंजे इलाइक़नि में क़ाइमु कयो, पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में क़ाइमु कयो। छाजे लाइ? हिन ख़िते में पंहिंजो असरु क़ाइमु करण जे लाइ, सही, हिन ख़िते में पंहिंजी गुंडागर्दी, पंहिंजी चौधराहट क़ाइमु करण जे लाइ। बिल्कुलु। हींअर जॾहिं ईरान ते हमिलो थियो त ईरान चयो त ही हितां ई पिया हमला थियनि, असांजे हिननि जे अमेरिकी हवाई अॾनि तां या अमेरिकी हवाई जेके हिननि जूं पंहिंजूं आहिनि उतां, त उन्हनि ते हमिलो कयो ईरान। ॾिसो दुबई तबाह थी वियो, कुझु बि हुजे मुस्लमान मुल्कनि जो मुल्क त हो न, दुबई तबाह थी वियो, वरी इहो ई सॼो तबाह थी वियो। सऊदी अरब कंहिं तरह बची वियो, जो पाकिस्तान जो इतफ़ाक़ी इलाक़ी हो, इन्हनि जो पाण में इलाक़ पाकिस्तान सां हो। पाकिस्तान छो त मेन रोल पियो अदा करे अमेरिका ऐं ईरान जे विच में, तंहिंजे करे कंहिं तरह सां कुझु हमला ज़रूरु ईरान कया सऊदी ते, पर कंहिं तरह सां उन्हनि में एतिरी वाध न आई, यानी एतिरो उहो हमलनि में वाध न आई हिन जे ईरान जे। पर ॻाल्हि आहे त अॼु बि पाकिस्तान मुस्लमान मुतहद कोन्हनि, मुस्लमान मुल्क मुतहद कोन्हनि। अॼु बि असांजी ॾाढी अमेरिका जे हथ में आहे, सभिनी जी मुस्लमान मुल्कनि जी। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, वरी मूंखां भुट्टे साहिब ॾे। जी हा, भुट्टो साहिब त हिकिड़ो बहादुर माण्हू हो, जंहिंखे जॾहिं हेनरी किसिंजर उहो आयो हो हिते इहो चवणु त न ठाहे बम, सही, ऐं हीउ जेको तूं मुस्लमाननि खे मुतहद पियो करीं उहो कमु न कर। सही, त हुन चयसि छो न कयां मां? त उन छो न कयां मां में किसिंजर थो चएसि त असां तुंहिंजो बदतरीन मिसाइल ठाहींदासीं, न कर पुटा। बहरहाल हुन बहादुर माण्हू हो, सोची ठीकु आहे मां कीअं न कंदुसि। पोइ हुन में बहादुर माण्हू ग़लतियूं बि कंदो आहे, ग़लतियूं बि करे पोइ हुन में जान पंहिंजी ॾेई वेही रहियो। सिमिलरली हींअर जेको इमरान अंदरि पियो आहे उहो इन जे करे पियो आहे, छो त हुनजो एब्सोल्यूट नॉट चए थो अॾा क़ाइमु कर, हुनजो मां अॾा क़ाइमु न कंदुसि, असां कोन कंदासीं, पंहिंजो मुल्क तोखे इजाज़त न ॾींदा, असांजो मुल्क इस्तेमालु कर हमलनि ते अफ़गानिस्तान अॻु में चयो पिए। ठीकु, त हाणे इहे जेके शयूं आहिनि सभु इम्पॉर्टेंट आहिनि, जेके असांजे नाज़रीन प्रोग्राम ॿुधनि था, मां थोरो बैकग्राउंड सॼो ॿुधायां, सभु इम्पॉर्टेंट आहिनि। मुस्लमाननि मुल्कनि पंहिंजो शिराज़ो बिखारे पंहिंजो इताद ख़तमु करे, ऐं हाणे नंढा नंढा यूनिट थी विया आहिनि, उन्हनि खे मारणु ॾाढो सवलो थी पियो, ऐं पाण में जहिड़ा। बिल्कुलु। सो ईरान चए थो त बाबा मां तव्हांखे इहो जेको आहे हरमोज़ मां तव्हांखे खोले थो ॾियां। ठीकु, एटमी हथियारनि ते ॻाल्हियूं मुलतवी कयो। सही, ग़ालिबन हू एटम बम ठाहिणु पियो चाहे, एटम बम अॻु में ठाहे जॾहिं त हीअं हुनखे प्रॉब्लम न हुजे। नॉर्थ कोरिया अहिड़ो नंढिड़ो मुल्क आहे, उहो अहिड़ो डुग डुगी करे उहो आहे बि हिकिड़ो गुॾो ठहियलु, हुनजो हुकुमरान, सो पियो नचंदो आहे अचे न केरु हेॾां, ऐं वाक़ई केरु वञे, छो त एटम बम त अहिड़ी शइ आहे जो अमेरिका खे बि तबाह करे छॾे। हुन अहिड़ा हथियार कया आहिनि जो अमेरिका में हितां छोड़े त सिधो अमेरिका, तंहिं करे हुन खां केरु हथु नथो लाहे। जीअं असां वटि ॿाहिराड़ियुनि में जेको चरियो हूंदो आहे, दीवानो हूंदो आहे या मस्तानो हूंदो आहे, उन सां केरु हथु न टकाईंदो आहे त ॻिचीअ में न पइजी वञे। जी हा, बिल्कुलु। सो इहो नॉर्थ अमेरिका बि ईअं, नॉर्थ कोरिया बि ईअं आहे। ठीकु, पाकिस्तान कंहिं तरह सां काफ़ी सुलझियल नमूने बिहेव कयो आहे दुनिया में, पर पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त उहो इक़्तिसादी तौर ते मज़बूत कोन्हे। इक़्तिसादी तौर ते जो मज़बूत न आहे पाकिस्तान, त हुनखे IMF हेॾां कर्ज़ु होॾां कर्ज़ु, अदा कर्ज़ु वॾो मर्ज़, चवंदा आहिनि त जुआरी ऐं कर्ज़े जी जो बि पराई। सही, असां माण्हुनि हिन अहिड़ो मुल्क आहे, एॾो ज़रख़ेज़ मुल्क आहे, एॾो समुंड आहिनि, 1000 किलोमीटर समुंड जी लंबाई असांजे मुल्क में अञा वधीक, समुंड आहिनि, पहाड़ आहिनि, मिनरल्स आहिनि, सभु कुझु आहे, पर छो त कर्ज़े जी जो बि पढ़ाई वारी ॻाल्हि आहे, असांजा जेके सोन वारो आहे उहो बि पिया था ॿिया हलाइनि। सही, बिल्कुलु सही। जेके असांजा क़ीमती मिनरल्स आहिनि असां ईअं विकिणी वेही रहिया आहियूं, जीअं जुआरी हाराए वेही रहे। पाकिस्तान जी मां तव्हांखे ॿुधायां थो, पाकिस्तान 60s 70s 60s जे दौर में टॉप ते हो,
पाकिस्तान जर्मनी ऐं जापान खे लोन ॾिनो, मद इमदाद ॾिनी, ठीकु आहे, त उहो मुल्क जो पोइते वियो आहे। असांजे हुकुमराननि जूं ग़लतियूं आहिनि, असांजे हुकुमराननि जूं पॉलिसीज़ जूं ग़लतियूं आहिनि, ऐं इहो इन में असांजे उहे सभु हुकुमरान अची था वञनि जेकी ख़ासि तौर ते 71 खां पोइ आया आहिनि। सही, ख़ासि तौर 72 खां पोइ आया आहिनि। भुट्टो साहिबु उन्हनि में शामिल आहे। भुट्टो साहिबु इन करे शामिल आहे जो भुट्टे साहिबु इंडस्ट्रियल एक्टिविटी खे तबाह करे छॾियो। हिकिड़ो मज़दूरनि खे एम्पावर कयईं, ॿियो नेशनलाइज़ कयईं। सही, तबाह उते थी वई। हुकूमतूं इदारा न हलाए सघंदियूं आहिनि। हुकूमतुनि खां पंहिंजा इदारा ई कोन था हलनि, पर हुकूमतूं इंडस्ट्रीज़ न हलाए सघंदियूं आहिनि। सही हुनजो रीज़न आहे हुन में करप्शन जा एलिमेंट, ॿिया एलिमेंट, टिया एलिमेंट। सो ॻाल्हि बुनियादी तौर ते वरी बि चऊं था त असां ईरान जंहिं मुर्शीअ सां मुक़ाबिलो कयो आहे उन में असांखे फ़ख़्रु आहे मुस्लमाननि खे, ठीकु, पर ईरान खे असां खां बि शिकायतूं आहिनि। ईरान जे मां फॉरेन मिनिस्टर जो इंटरव्यू पियो ॿुधो, चए थो त असांखे पाकिस्तान ॻाल्हियुनि कंदे कंदे धोखो ॾेई वियो आहे कुझु ॻाल्हियुनि में। हा, इहे शयूं ॾाढियूं ख़राबु आहिनि, इहे शयूं ॾाढियूं ख़राबु आहिनि। असांजो जिन जे हथ में आहे वाघ, जी हा, उहो अलाह उन्हनि खे अकुल ॾिए त पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि लाइ कुझु सोचनि। बाक़ी उहो सॼो ॾींहुं ट्रंप जी चमचागिरीअ में हूंदासीं त कुझु कोन मिलंदो पैदा। कमु इहे असांजे माण्हू ईंदा, असां इन्हनि माण्हुनि जे कमु ईंदासीं, कमु असांखे इहे माण्हू ईंदा, आम पाकिस्तान ईंदो। सही, आम पाकिस्तान लाइ कुझु न आहे हिन मुल्क में, का पॉलिसी कान्हे, का सोच कान्हे, का तबाह पई ज़राअत थिए, अंबु केरु कोन थो वठे, केलो केरु कोन थो वठे, ईरान जी बंदि जंग जे करे, अफ़गानिस्तान जी बि बंदि। अफ़गानिस्तान असांखां एतिरो माल खणंदो हो, ज़राअत ज़रूरी शयूं एतिरियूं खणंदो हो जो उहो परते बि सप्लाई कंदो हो सेंट्रल एशियन स्टेट्स खे। हाणे उहो जेको मूं 6 लख में ॾिनो हो केलो, हाणे 3 लख में बि केरु कोन थो खणे, छो त सप्लाई लाइन बंदि थी वई आहे। हुकूमत खे दरअसल इन्हनि शयुनि जो सोचणु खपे त असां इक़्तिसादी सूरत हाल बहितर कीअं कयूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सॼो ॾींहुं जेकॾहिं शहर जे उंडे वांगुरु या सिनेमाउनि ते तॾहिं ॾिसंदासीं वॾा वॾा गुंडा ऐं चपर वॾा वॾा वार रखी हलंदा, ऐं त केरु ट्रां ट्रां त करे त जूता हणूंसि। सॼो ॾींहुं असां इन में लॻा पिया आहियूं त असांजो मुल्क कीअं तरक़ी कंदो। सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, हिन ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुराद साहिबु, वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध कई आहे। अवाम सरापा एहतिजाज 395-97 रुपया लीटर वञी। अदा ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी हुकूमत माण्हुनि ॾांहुं पंहिंजे माण्हुनि ॾांहुं जवाबदार न आहे। हुकूमतूं पंहिंजे माण्हुनि ॾांहुं जवाबदार हूंदियूं आहिनि, छो त उहो तॾहिं जॾहिं माण्हुनि जी वोट जी अहमियत हूंदी आहे। सही, हिते जॾहिं हुनखे ख़बर आहे त 45 फार्म त आहे ई आहे, पर 47 बि आहे, त पोइ 47 जे उते हू वधीक डिपेंड था कनि, ऐं 47 ॾियण वारा इहो कोन था सोचनि त हिन मुल्क सां ज़ुल्म पिया कनि। सही, तंहिंजे करे हुननि खे हिन ॻाल्हि जो अहसासु न आहे त भई असांजो पुछाणो केरु कंदो। अवाम न, अवाम जे लाइ फार्म 47 इलाजु आहे। हाणे फार्म 47 जो मक़सदु इहो आहे, थोरो खोले ॿुधाईं त फार्म 47 छा आहे। फार्म 45 हूंदो आहे जेको पोलिंग वारे ॾींहं ते पोलिंग एजेंट्स जे साम्हूं ॻणप थींदी आहे, उहो 45 हूंदो आहे। जी हा, ठीकु। 47 जॾहिं आख़िरी रिज़ल्ट वञी कंपाइल थींदी आहे सभिनी पोलिंग, उहो 47 में हेराफेरी थींदी आहे। हेराफेरी करण वारा ऐं हू असांजे हुकुमरान गॾिजी वेंदा आहिनि। जी हा, तंहिं करे 47 फार्म नुक़सानु इहो पहुचायो आहे जो असांजे माण्हूअ जो पंहिंजी कुवत ऐं पंहिंजी वोट जी ताक़त खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। सम्झो हाणे असां वेचार आहियूं। सही, बिल्कुलु। तंहिं करे ॿुधो, हीअ जेको वाद थिए पई, इन में तव्हां पहिरीं ॾिसो त न पेट्रोल पंप ते लेवीज़ घणियूं आहे, लेवी टैक्स आहे, फलाणो टैक्स आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त बाबा टैक्स कहिड़ा थींदा आहिनि। जेको टैक्स हिकिड़ो त थींदो आहे, पर एतिरा टैक्स छो? सही ॻाल्हि, पुछण वारो कोन्हे न। तव्हां ॾिसो, तव्हांजे वापडा जे बिलनि में टीवी जो टैक्स आहे। सही, बिल्कुलु। केरु थो खणे, केॾा था वञनि। शुरूअ में 35 रुपया हुयो, जॾहिं त PTCL पैसा वठी पोइ थी ॾिए, उहो टैक्स वठे थी। सही, बिल्कुलु। PTCL या ॿिया सभु, मां PTCL जी ॻाल्हि थो कयां,
त PTCL पैसा वठी उहो टैक्स वठे थी ऐं उन ते बि लॻाए थी, पोइ बि ॾिसो त छा आहे। बिल्कुलु, ऐं उनखां पोइ फिक्स चार्जिंग सभिनी बिलनि में छा आहे फिक्स? दरअसल छा आहे त जॾहिं न तव्हां बेवकूफ़ माण्हूअ खे, नादान माण्हूअ खे इक़्तिदार ॾींदो त उहो बिना सोच सम्झ जे कानून ठाहींदो, जंहिंमें उनजी प्रायोरिटी अवाम न हूंदो, प्रायोरिटी पंहिंजो हिसो हूंदो, त मुंहिंजो छा थींदो। सही, बिल्कुलु। मुराद साहब, अफ़गान सरहद ते हिकु भेरो ॿीहर छिकताइण वारी सूरत हाल आहे। पोइ अफ़गानिस्तान चयो त तव्हां यूनिवर्सिटी ते हमिलो कयो आहे, पाकिस्तान जी तरदीद कई त असां यूनिवर्सिटी ते हमिलो न कयो। दादा ॿुधो, जॾहिं न तव्हां मां बि आहियूं न, जी जॾहिं एतमाद जी खोट थी वञे दोस्तनि जे विच में, जी हीअ त पाड़ेसरी मुल्क आहिनि, एॾा सारा शींहं आहिनि, तॾहिं इख़्तिलाफ़ थी, जॾहिं कंहिं बि का बि ग़लतफ़हमी थी, असां दूर न कई वक़्त ते, त पोइ उहो पहाड़ थियो वञे। सही ॻाल्हि आहे। तंहिंजे करे अफ़गानिस्तान सां ईरान सां त असांजी जंग ठहे ई कान थी। जी अफ़गानिस्तान ईरान सां असांजी भाइपी थी ठहे, दोस्ती थी ठहे, ऐं असांजो कंहिं तरह सां बि कोन थी थिए। असां जेको बि हुजे, कुझु हुकूमतूं आयूं, नाला नथा वठूं, उन्हनि अफ़गानिस्तान सां सुलह में रखियो त अफ़गानिस्तान वटि हमला बंदि थी विया, असांजा हमला बंदि थिया त उन्हनि जा हमला बंदि थिया। ऐं असांखे हींअर ज़रूरत, ॾिसो असां सुञो माण्हू केतिरो पढ़ंदो, असां सुञा आहियूं, इक़्तिसादी तौर ते सुञा आहियूं, असां में ताक़त कान्हे। जॾहिं असां में ताक़त कान्हे का, असां वटि कर्ज़नि ते गुज़र पियो थिए, त असां कीअं था अफ़गानिस्तान या कंहिं बि मुल्क सां दुश्मनी करे सघूं। जी हा, बिल्कुलु। पर सभु आसिफ अली ज़रदारी चीन पहुतो आहे, पोइ समुंड जो पाणी जेको आहे क़ाबिल इस्तेमालु बणाइण समेत 3 मुफ़ाहिमतनि ते जेको आहे उहो सहियूं थियूं आहिनि, ऐं पोइ वरी चयो त हाणे अॻिते ॿिया बि पाण कारोबार गॾिजी कंदासीं। साईं ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां, इहो प्रेसिडेंट जो कमु न आहे, जेको मां वाइदा पियो करे, प्रेसिडेंट जो कमु न आहे। प्रेसिडेंट जो आइन ई इहो आहे त रुॻो प्रेसिडेंट, जी हा, ठीकु आहे न, कॉन्स्टिट्यूशनल हेड, सुप्रीम कमांडर, ठीकु। इहो जेको प्रेसिडेंट साहिबु करे पियो, हाणे हीअं शहबाज़ शरीफ़ जॾहिं तुर्की वियो हो, त हुन सोलर प्लेट्स उतां इम्पोर्ट उन्हनि खां पुछी ऐं पंहिंजे पुट खे घुराए वरितो, सलमान शरीफ़ खे, त तूं अचु ऐं अची सलमान शहबाज़ खे, त हितां हुननि सां एग्रीमेंटूं करे उहो जॾहिं सोलर प्लेटूं हिते अची वियूं, त हिते जॾहिं पहुतियूं त हुनजा रेट वधी विया, छो त हुननि खे खपंदो न फ़ाइदो। सो तंहिं करे जेको कमु जंहिंजो आहे उहो करे, इहो वापारियुनि जो कमु आहे, वापारी कनि, जेको हुनखे ठहे बि थो ऐं मुल्क खे बि कमु ईंदो। हाणे जेके वञनि था असांजा हुकुमरान वञी था इहे मुआइदा कनि, त सेलाइन वाटर छा आहे, सेलाइन वाटर त दुबई सॼी सेलाइन वाटर ते पई हले, डिसेलिनेशन प्लांट ते पई हले, जी अरबुस्तान सॼो, सऊदी अरब छा आहे, हुननि किथां आहे वेठो पाणी, बिल्कुलु डिसेलिनेशन प्लांट हलनि पिया न। तव्हां बि डिसेलिनेशन प्लांट जी ॻाल्हि जेकॾहिं आहे त तव्हां ॾिसो, DHA में डिसेलिनेशन प्लांट लॻो, असां सम्झो पाणी ईंदो, उहो खाई विया पैसा, को इंक्वायरी बि न थी, DHA कराची। सो ॻाल्हि आहे त मूंखे नथी सम्झ में असां इदारा पोइ छा जे लाइ आहिनि, इदारनि खे अॻियां कयो न। सही, बिल्कुलु। मतिलबु स्टेट बैंक व्याज जी शरह में 1% इज़ाफ़ो कयो आहे, हाणे व्याज जी शरह जेको आहे 10.5% मां वधाए 11.5% कई वई आहे। ॾाढी तबाही जी ॻाल्हि आहे, छो त मां तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं हिन व्याज जी शरह में इज़ाफ़ो थींदो आहे त इकनॉमिक एक्टिविटी घटि थींदी आहे। व्याज तव्हां वञो त 2-4% आहे, अमेरिका में 2-3% या 4% आहे, इंग्लैंड में बि ईअं आहे। सुधरियल मुल्कनि में व्याज जी शरह इन करे घटि हूंदी आहे त माण्हू कर्ज़ु खणी इंडस्ट्रीज़ हणाइनि, रोज़गार मिले माण्हुनि खे। हिते त उहो न आहे न, असां प्रो पीपुल त न आहियूं न, असां त प्रो पॉकेट आहियूं। बिल्कुलु, पी त उन में बि आहे, प्रो पर्सनल पॉकेट, PPP। असांजी हुकूमतुनि जूं पॉलिसीज़ इहे आहिनि त असां शाहूकार कीअं था थियूं, अञा ताईं पेट नथो भरिजनि। छा कोन्हे हुकुमराननि वटि, जेके हींअर मौजूदु हुकूमत में वेठा आहिनि, छा उन्हनि वटि कोन्हे, पर छा आहे त पेट भरिजे न। बिल्कुलु। पर सभु ऑल पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन थियो कल्ह कराची में, ऐं उनखां पोइ चयो वियो त कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ु असां तहरीक हलाईंदासीं, दरियाहनि जे ख़िलाफ़ बि तहरीक हलाईंदासीं, 26-27 आइन तरमीम जी, ऐं अदलिया जी आज़ादी ख़िलाफ़ु जेको आहे उहो बि असां तहरीक हलाईंदासीं। ऑल पाकिस्तान हो, ऑल पाकिस्तान पहिरीं पेशावर में थियो, उनखां पोइ कल्ह सिंध हाई कोर्ट कराची जे। यार मां ॿुधायां, मौजूदा हालतुनि में वकील उमेद आहिनि, वकील मुल्क जी उमेद आहिनि, ऐं वकीलनि खां चङाई जी का उमेद करे सघिजे थी। ऐं छा आहे त वकील, छो त मिडिल क्लास जा माण्हू आहिनि, उहे मिडिल क्लास जा ॿार आहिनि जेके पढ़ी लिखी मथे आया आहिनि, तंहिंजे करे वकील मां
तब्दीली जी उमेद करे सघिजे थी। सही। मां इहो चवंदुसि छो त पढ़ियल लिखियल ऐं मिडिल क्लास ऐं उन खां पोइ यंगेस्ट घणो करे बिलो 40 आहिनि घणा वकील जी हाँ ऐं सो तंहिंजे करे तव्हां बि त वकील आहियो न, बिल्कुलु। तव्हांजी उमिरि घणी आहे? 31 साल। बसि हाणे 31 साल, तंहिंजे करे तव्हांजा हम उमिरि घणा आहिनि? जी हाँ सो बिलो 40 में इहे मस्ती बि हूंदी आहे ऐं उमिरि ताक़त बि रत हूंदी गरम हूंदो आहे। रत गरम हूंदो आहे, तंहिंजे करे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं वकीलनि खे अॻिते अचणु खपे, छो त बाक़ी त लठियूं खाई पधर खाई गोलियूं खाई घर वेही रहिया आहिनि। जी हाँ बिल्कुलु। पर साहब सिंध तास मुआदे जे लाइ पाकिस्तान गॾियल क़ौमुनि खे ख़त लिखियो आहे ऐं चयो त बाबा तव्हां मदाख़लत कयो, भारत असां सां ज़्यादतियूं पियो करे ऐं जेके कारवायूं खिते जे लाइ जेको आहे पुरअमन न आहिनि ऐं जेको मुआदो तइ थियो आहे उन ते अमल दरामद कराए ॾियो। ॾिसो इहे शयूं अहिड़ियूं आहिनि ख़त भली लिखिजे, ख़त हिकिड़ो प्रोसीजर आहे। जी हाँ। पर जॾहिं तव्हां ट्रम्प सां मिलो था त ट्रम्प सां ॻाल्हायो न, त यार छा आहे असां तुंहिंजे पासे बि ठाहियूं। चई तूं त प्राइम मिनिस्टर बेड़ो कोन थींदो, फील्ड मार्शल बेड़ो न थींदो, त पोइ असांखे तूं घटि में घटि हिंदुस्तान जे अज़ाबनि खां त बचाए न। सही। तूं चयो आहे ट्रम्प त मां कश्मीर जो इशू हल करणु थो चाहियां। जी हाँ। हाणे उहो कीअं था करणु चाहिनि, छो त प्लेबीसाइड जो फ़ैसिलो थियल आहे, यूनाइटेड नेशंस जो रिज़ोल्यूशन। प्लेबीसाइड जो मतिलबु आहे त चूंडूं करायो, माण्हुनि खां राय पुछो। सही। ठीकु, माण्हुनि खां राय पुछण जी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खां राय पुछंदा त पाकिस्तान ते कोन ईंदा। हीअ कश्मीरी आहे, पाकिस्तानी कश्मीरी बि ऐं हिंदुस्तानी कश्मीरी बि, हू चवंदा असांखे अलॻि सां स्टेट क़ाइमु असां कंदासीं। प्लेबीसाइड में पाकिस्तान खे फ़ाइदो कोन्हे न हिंदुस्तान खे। हिंदुस्तान बि उते तमामु घणी इन्वेस्टमेंट कई आहे कश्मीर में, तमामु घणी, ऐं उते तरक़ी ॼाणण जे लाइ। ऐं हुन त हिंदुस्तान त प्लान कयूं घणियूं शयूं, ॿाहिरियां माण्हू वरी सेटल कया त जीअं वोटर्स कश्मीर जे वोटनि में फ़र्क़ु अचे। पर ॻाल्हि इहा आहे त उहो मूंखे थींदे नज़र नथो अचे, छो त छो कुझु बि हुजे हिंदुस्तान बैन अल-अक़वामी सतह ते, बैन अल-अक़वामी महाज़ ते असां खां घणो ताक़तवर आहे। सही बिल्कुलु। मौलवी साहब KPK हुकूमत पंजाब खे चयो आहे त 1947 खां वठी तव्हां असांजो पाणी खयो आहे ऐं 64 अरब 62 करोड़ रुपयनि जो तव्हां वटि रहतूं आहिनि, महिरबानी करे जल्दी वापसि कयो। ॻाल्हि त आहे, असांजूं केतिरियूं रहतूं आहिनि, असांखे मिलनि थियूं छा? तव्हांजी गैस पेट्रोल गैस जेको आहे सो तव्हांजो तमामु घणो आहे। तव्हां वञो जेके बि आयल गैस फील्ड्स आहिनि उन सिंधी घणा आहिनि? हिकिड़ो दफ़ो सागड़ जे हिकिड़े आयल गैस फील्ड जो इश्तिहार आयो त सिंधी अप्लाई न कनि, हुन में नोट लिखियलु हुयो। नोट लिखियलु हो। भई ॿुधी मरनि असांजा नुमाइंदा, अवामी नुमाइंदा ॿुधी मरनि, जेके हेॾियूं मुछूं रखी था हलनि, हेॾो वॾो मां सरदार आहियां, मां मटर ख़ान आहियां, मां भुटो ख़ान आहियां, मां चणा ख़ान आहियां। अड़े बाबा तव्हां पंहिंजे माण्हुनि जा धणी त थियो, तव्हांजो पेट नथो भरिजे। हा, हुननि खां पाण सहूलियतूं वठनि था, नौकर वठनि था, चाकर वठनि था, गाॾियूं वठनि था, ग़रीबनि खे नथा ॾियनि, ऐं उहो ग़रीब वीचारो हिननि जे लाइ मरियो वञे। सही बिल्कुलु। पर साहब पाकिस्तान सख़्तु ग़िज़ाई खोट जो शिकार मुल्कनि में युगेंडा, यमन ऐं उनखां पोइ जेको शाम, सूडान, उन्हनि सां गॾु 10 मुल्कनि में शामिलु थी वियो आहे। 1.25 करोड़ माण्हू उहे आहिनि पाकिस्तान में जेके चवनि था त जेके ॿोॾ ऐं ज़लज़ले खां पोइ जी जेका सूरत हाल ईंदी आहे न, सख़्तु तरीन जेको ॾुकार ईंदो आहे उहे आहिनि। अदा मां ॿुधायां तव्हांखे त पाकिस्तान जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उहे पाले अवाम दुश्मन आहिनि, अवाम दोस्त न आहिनि। सही। ही सभु ही भर हीअं मचंदा था वञनि, हुकुमरान, वज़ीर, सदर, वज़ीर अज़म, सभु जेके माण्हू पीपल एट द हेल्म ऑफ अफेयर्स, सभु वज़ीर सभु अमीर थींदा था वञनि। अवाम ग़रीब थींदो थो वञे, माण्हू ग़रीब थींदो वञे। ऐं माण्हू जो कमाल आहे, इन माण्हू जो कमाल आहे जो इहो एतिरे पीसजण खां पोइ बि इन्हनि माण्हुनि खे ॾिसे थो, वोट ॾिए थो, ख़ुशामद करे थो, हार पाए थो, धमाल वणे थो हिननि जे साम्हूं। सही हुजण त ईअं खपे त जॾहिं बि इहे वॾा माण्हू अचनि त तव्हां हिननि खे तवा ॾेखारियो। सही। पर असां एतिरा सुजाॻ क़ौम न आहियूं, सिंधी सुजाॻ क़ौम न आहे। न वरी हाणे उहा असां में चऊं त जेको आहे सो असां वॾा के 30 मार खाना आहियूं, न उहा 30 मार खानी रही आहे असां में। हाणे असां इहो आहे त रुॻो असांखे वॾो माण्हू भुल ॾिए, पोइ ॾिसो नची ॾेखारियूंसि त पोइ ॾिस त। सही बिल्कुलु। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि।
नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार मुराद साहिबु वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत में मुआइदो थी वियो आहे त जेके बि रेलूं पटरियूं आहिनि पुराणियूं उन्हनि खे बहाल कयूं, रेलगाॾियूं बहाल कयूं, कराचीअ खां जेकबाबाद ताईं जेके ॿियार आहे रेलवे जो इहो जेको आहे वापसि बहाल कयो वञे, गाॾियुनि जा स्टाफ बहाल कया वञनि। मां तव्हांखे ॿुधायां, सर 91 में 92 में जॾहिं नवाज़ शरीफ़ मोटरवे पे ठाहियो त नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि मशवरो ॾिनसि त मोटरवे न ठाहियूं, जेके ऐं नेशनल हाईवे आहे उनखे ड्यूलाइज़ कयूं, उते बाईपासिस ठाहियूं। जी हा, पर उहो ॿियो हिकिड़ो ट्रम्प हो, नवाज़ शरीफ़ हिकिड़ो ॿियो ट्रम्प हो, ज़िद्दी माण्हू, ठीकु। त मां हुन ज़माने में नेशनल अथॉरिटी मां दोस्त रवैया डिक्टेटरनि वारा ऐं ॿाराणा, ख़ैर बहरहाल मूंखे हिकिड़ो मां यादि थो अचे वाक़ियो त हिकिड़ो दफ़ो छा थियो जो फ़ैसिलो हीउ करे वेठो हो त बाबा इस्लामाबाद खां पेशावर मोटरवे ठहे। सही। सईद कुरैशी हूंदो हो सेक्रेटरी फाइनेंस ऐं कम्युनिकेशन जो हूंदो सलमान फारूकी मुनाफ़िक ॿ, ऐं उहा कैबिनेट उहा मीटिंग पई हली त मोटरवे ठहे नेशनल हाईवे अथॉरिटी जे ऑफिस में। सईद कुरैशी हणी बीह रहियो त मोटरवे न ठाहियूं, हिकिड़ो त पैसा कोन्हनि ऐं ॿी ॻाल्हि त असां ते तमामु घणी लताड़ थी, तमामु घणी तनक़ीद थी मोटरवे ते। ज़ुल्म आहे न। मोटरवे ॿुधिजो, लाहौर पिंडी जे विच में 290 किलोमीटर जो फ़ासिलो आहे ऐं मोटरवे लाहौर ऐं पिंडी अचण जे लाइ 390 किलोमीटर, 100 किलोमीटर वधाई अथनि ऐं मोटरवे जी कास्ट हिन नेशनल हाईवे खां 5 गुणी हूंदी आहे। जी हा, बिल्कुलु। ॼट जा पुट हुनखे परवाह ई न आहे, हुननि मोटरवे ठाहे छॾियो, ठीकु, इस्लामाबाद पेशावर ठाहियो त सभिनी चलियो त न ठाहियूं, ऐं ट्रैफिक बि एतिरी कान आई, ट्रैफिक हूंदी आहे पोइ ठहंदी आहे, या ॿी एक्टिविटी तव्हांजो इकनॉमिक मथे इक़्तिसादी हालतूं मथे बहितर पई थियनि पोइ वरी मोटरवे ठाहियो। सही। 2007 ही 97 में मोटरवे ठहे अथव ऐं ॿिया मोटरवे 2007 में मां इंडिया वियुसि, हिकिड़ो मोटरवे कोन हो, हुन नेशनल हाईवे पंहिंजो बहितर करे छॾिया, हेठियां रोड पंहिंजा बहितर करे छॾिया, उन ते पैसा लॻाइनि, हाणे ठाहिनि पिया, हाणे त अलाए वरी बुलेट ट्रेन पिया था ठाहिनि हिंदुस्तान वारा। इहा ट्रेन जी ॻाल्हि था कयो त ट्रेन सभ खां वधीक आसान सफ़र आहे, महफ़ूज़ सफ़र आहे, जेको पहिरीं करणु खपंदो। जी हा, अॼु ताईं इहा साॻी रेल घटि में घटि 200 किलोमीटर स्पीड त हुजे हा न। चाइना में त घटि में घटि जेके इहे एक्सप्रेस ट्रेनूं आहिनि उन 350 किलोमीटर आहे, ऐं अंदरि तव्हां ट्रेन में वियो जहिड़ो जहाज़ में वेठा आहियो। सो ॻाल्हि आहे त ॼट जॾहिं हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा, असांखे ॼट जा पुट मिलिया आहिनि, इहो कमु पियो हले। बिल्कुलु। मुराद साहिबु बलोच नेशनलिस्ट ऐं वज़ीर आला जेको आहे गुनो बलोचिस्तान साबिक़ वज़ीर आला, जी हा, डॉक्टर मालिक बलोच चयो आहे त बलोचिस्तान में ग़लतियुनि जो अज़ालो कयो, हक़ीक़ी क़ौमपरस्त क़यादतुनि जे ख़िलाफ़ु तव्हां हथरादू जेको आहे उहो क़यादत बलोच पैदा करे जेको आहे उहो तव्हां बलोचनि खे पाण में विढ़ायो आहे, ॻाल्हियुनि जो रस्तो खोलियो। ॻाल्हियुनि जो कोन खुलंदो न, जेके उते बलोचिस्तान खे लॻा पिया आहिनि उहे ॻाल्हियूं करणु चाहिनि त पोइ ॻाल्हियूं एतिरो कमु थोरी ख़राबु थिए हा। जी बुनियादी तौर ते जॾहिं माइट इज़ राइट, मां ताक़तवर आहियां, मां न छॾींदुसि त पोइ त ॻाल्हियुनि जी त गुंजाइश ई न रही न। ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं आहिनि मिठा जॾहिं इहो चइजे त असां बराबरि आहियूं, असांजा शहरी ऐं असां हुकुमरान बराबरि आहियूं। सो इहे ॻाल्हियूं कोन थींदियूं। बहरहाल अब्दुल मालिक चङो कमु कयो आहे, ॻाल्हि त कई अथई, पर आहे ॾुखियो कमु आहे, ॾुखियो कमु आहे। बलोचिस्तान सां तमामु घणो ज़ुल्म पियो थिए ऐं केरु हुनजो नोटिस नथो वठे। सभिनी खे इहा ॻाल्हि करणु खपे, पर सभु लालच में, हुकुमरानी जे लालच में केरु कोन थो ॻाल्हाए। ज़रदारी साहिबु पाण खे बलोच थो चए, असां बलोच आहियां मां, बलोच त तूं बलोचनि जी कुझु का नुमाइंदगी त कर न, बलोचिस्तान जी हुकूमत बि थो वठां त ॾिस न तूं छो पियो बलोचनि सां ज़ुल्म थिए। पर असीं उते पर सड़ंदा, बाक़ी सिंधी माण्हुनि खे त मोचड़े जो फ़क़ु आहे। बिल्कुलु। मुराद साहिबु हायर एजुकेशन कमीशन मुल्क में जदीद तरीन निसाब जो तालीमी निसाब आणण जो फ़ैसिलो कयो आहे, पोइ डिजिटल लर्निंग ऐं मुख़्तलिफ़ मामले ते चयो त असां फंड बि वधायूं पिया। छा फंड वधंदा? ॾिसो मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां था, स्कूल कॉलेजनि में तइलीम ॾिसो, क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾिसो, फैसिलिटीज़ ॾिसो स्कूलनि में कॉलेजिस में, उहो ई मटीरियल वेंदो न यूनिवर्सिटीज़ में। असां यूनिवर्सिटीज़ में स्टूडेंट पॉलिटिक्स थी त को प्रोफेसर ॿाहिरि कोन निकिरंदो। हिननि स्टूडेंट्स यूनियन ख़तमु करे ऐं इन्हनि प्रोफेसरनि खे चयो वञी तव्हां पंहिंजूं एसोसिएशन ठाहियो, हाणे डींगो ढेर करे छॾनि यूनिवर्सिटीअ जो। जी हा, जेको बि उस्तादनि जी तंज़ीमुनि जो लीडर आहिनि उहे पढ़ाइनि ई कोन। बिल्कुलु। तव्हांजूं साॻिए उस्तादनि जूं तंज़ीमूं जेके आहिनि प्राइमरी PTA, PTLF ऐं ॿिया जेके आहिनि उहे किथे था पढ़ाइनि? सही, उहे पढ़ाइनि था जेके अशराफ़ आहिनि।
बाक़ी ॿिया त गुंडागर्दी में आहिनि। बिल्कुलु। ऐं हुकूमत सिंध हुकूमत जो हाल पूरो सारो आहे। बिल्कुलु। मुराद साहिब, सिंध हुकूमत कराची यूनिवर्सिटी रोड ते जेको इहो मनसूबो ठहियो पियो रेड लाइन वारो, उनजो ठीको जेको आहे ओचितो ख़तमु कयो ऐं 6 ॾींहंनि खां पोइ बिना टेंडर जे FW वारनि खे ॾेई छॾियो। तव्हां ठाहियो FW फ्रंटियर वर्क नाला, मूंखे FW फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइज़ेशन मूंसां गॾु कमु कयो आहे। उहो क्वालिफाई नथा कंदसि सिविल वर्क्स कनि, न करणु खपे। उन्हनि जेके कम कया आहिनि सिंध में, मां ॻणायां त सभु तबाह बर्बाद। पर हाणे हीअ हुकूमत हले ई उन्हनि जे सपोर्ट ते पई त छो न कंदी, जेको हुकुम थींदो। त हिन करे बसि हिते ॻाल्हि खे ख़तमु कर, न त वरी पोइ हा ख़ैरु कोन्हे। कराचीअ में मुख़्तलिफ़ डिवीज़ननि मां 13.5 अरब रुपयनि जी कणिक गाइब थी वई आहे। अहिड़ो नई ॻाल्हि आहे, कहिड़ी नई ॻाल्हि आहे। खोड़ पिया सदाईं पियो थिए। लालकाने खां पोइ ही वॾो स्कैंडल जॾहिं तव्हांजी एंटी करप्शन कमेटी बि एंटी करप्शन आहे, नैब बि जेको आहे सो गैर फ़ाल आहे, 50 करोड़नि खां घटि वारे ते नोटिस न वठंदी त बसि न, पोइ हर कंहिंखे आज़ादी आहे न। सही, हिन जे जवाबदारनि खे रुॻो शोकाज़ कढिया अथऊं। ॿुधायो छा थींदो शोकाज़ सां? उन्हनि जी शोकाज़ मारी बिजान खान, कर लफ़्ज़ त को ॿियो आहे ॾुखियो। जी हा, बिल्कुलु। मारी बिजान खान, फ़ैसिलो बिजान खान। फ़ैसिलो बि इहे ई कंदा न जिन जेके हिसेदार आहिनि। बिल्कुलु। मुराद साहिब, सिंध में रुड़ी जी वबा तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे 40 माण्हू रुॻो हिननि 4 महीननि में फोत थिया आहिनि। मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, असां ॿुधो अॻ में छा थींदो हो, भुट्टो साहब या ॿिया हुकुमरान, ख़ासि तौर ते 2008 खां पोइ जेको ज़रदारी साहब आयो ऐं जेके असांजा हीरा आया आहिनि वेठा आहिनि, अमल माणक, मिलण त तयारु न आहिनि, ॻाल्हाइण त तयारु न आहिनि। पोइ अची ॿुधंदा, बाबा ॿुधायो सही छा आहे। इवन मुशर्रफ जहिड़ो डिक्टेटर बि अची मिलंदो त बाबा हीअ मुंहिंजा मथां रिपोर्टिंग ग़लति कनि त तव्हां ॿुधायो त छा ॻाल्हि आहे। पर हुनखे हक़ीक़त ॿुधणी न आहे, हक़ीक़त सां हुनजो तालुक़ ई न आहे। कोई 2-3 मूं प्रेज़ेंटेशन चीफ मिनिस्टर जूं ॿुधियूं आहिनि, हीउ हिकिड़ो ॻाल्हाए हलियो वञे, डायलॉग को आई कोन, सुवाल जवाब को आई कोन। इहो कहिड़ी अणपूरी थी न प्रेज़ेंटेशन। हाणे बिलावल साहब इस्लामाबाद में कई प्रेज़ेंटेशन ॾिनी, पंहिंजे हुकूमत जे कारकर्दगीअ ते ॻाल्हाए बंदि कनि, हलो मानी खाओ। मतिलबु ॿियनि खां माण्हू वेठा ॻाल्हि त ॿुधो, केरु कोन थो ॿुधे। सो ॻाल्हि आहे त टोटल तब्दील थी वियो आहे। हीउ माण्हू जेको असांजो आहे न, उहो गुंगो आहे, ॿोड़ो आहे। जी हा, इन करे गुंगो ऐं ॿोड़ो जेसिताईं इहो ॿोड़ो ऐं ॿोड़ा बि ख़तमु न कंदो ऐं गुंगो बि न थींदो, तेसिताईं कमु ई हलंदो। बिल्कुलु। मुराद साहिब, स्टील मिल जो जेको स्क्रेप आहे उहो चोरी थिए पियो, पोइ जॾहिं जांच थी त ख़बर पई त उनजा पंहिंजा ई जेके ऑफिसर हुआ उहे पाण ई पिया उनजो सामान। न ॻाल्हि ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ख़बर आहे त हीअ मथे जेके वेठा आहिनि सभु वॾा चोर आहिनि, धाड़ियल आहिनि, त पोइ हर को चवंदो असांखे केरु छा कंदो। ॻाल्हि इहा आहे, हिन खां पुछाई कान्हे का सिस्टम में, मुआशिरे में, सॼे में हर कंहिंखे धक पट करे जान छॾाए, पोइ केरु भली केस दाख़िल कंदो, छा थींदो। इहा सोच अथव। सही, बिल्कुुलु। मुराद साहिब, लाड़काने में हमरा जुआ में पंहिंजी 11 सालनि जी धीअ जेको आहे उहा हाराए छॾी। जेॾी महिल उनखे खणणु आया घरां त ज़ाल मुज़ाहिमत कई त उनखे बि कुआरियूं हणी क़तल करे छॾियईं। अफ़सोस आहे, जहालत आहे, इहा अथव जहालत, इहा अथव जहालत। ऐं सिंधी पाकिस्तान में सभिनी खां वधीक जाइल आहिनि। सिंधी पोइते पियल क़ौम आहे सभिनी जे मुक़ाबले में, पस्तीअ में पियल क़ौम आहे। ऐं भली न चवनि असांजा हीरा ॾाढा माण्हू जेके असांजा लीडर आहिनि, भली न चवनि, चवणु खपे असां पस्तीअ में आहियूं, असां पोइते आहियूं सभिनी जे मुक़ाबले में। सही नथा सम्झूं असां, न को ॻाल्हि खे सम्झूं था, न को कयूं था। हर को पंहिंजो वाह 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 थी वई, वाह वाह थी वई, वाह वाह तहरीक जारी आहे, लपेटां वारी आहे, बसि। सही, बिल्कुलु। मुराद साहिब, तवानाई वारे वज़ारत सोलर सिस्टम लॻाईंदे सार्फिन लाइ नेपरा जो लाइसेंस लाज़मी कराए ॾिनो आहे। इहा थी वरी ॿी भींग, इहो थी वरी ॿियो किनो कमु, कुधो कमु। बाबा हिकिड़ो त हाणे बिजली आहे कान, ॿियो लोड शेडिंग आहे। जेकॾहिं को ग़रीब माण्हू सोलर वठी वञी पंहिंजो बंदोबस्तु करे त उन में तव्हां वरी लाइसेंस खपे, माना पैसा, लाइसेंस माना पैसा। जेके हुते वेठा आहिनि न, इहो लाइसेंस थींदो त असांखे माण्हू पैसा ॾींदा त वञी लखुना लत आहे पॉलिसी ठाहिण वारनि ते, लखुना लत। जेको ग़रीब वीचारो 2 प्लेटूं आहियूं पंहिंजो कमु पियो थो हलाए, पोइ उहो बि लाइसेंस वठे साईं। बिल्कुलु। लानत आहे अहिड़े हुकुमराननि ते, अहिड़ी हुकूमत ते। ऐं वरी मां चवंदुसि अवाम ते बि थोरी थोरी, जो अवाम उथे ई कोन थो, जाॻे ई कोन थो, पुछे ई कोन थो।
सही बिल्कुलु मतिलबु पाकिस्तान सुपर लीग प्ले ऑफ मैचिस पहिरीं त चयूं पिया त हुन में तमाशाई न अची सघंदा पर हाणे अप्रूवल ॾेई छॾियो त तमाशाई ग्राउंड में वेही ॾिसंदा आहियूं हुन खां पोइ सुठी ॻाल्हि आहे न। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां पंहिंजो हरभरू पिया पाण तिरकूं पंहिंजे पाणीअ में। सुठी ॻाल्हि आहे न, नौजवाननि खे ॿी तक विंदुर आहे पाकिस्तान में कान, घटि में घटि क्रिकेट त उन्हनि खे ॾेखारियो। जी हा, छा कजे उन्हनि जो सम्झ में ॻाल्हि नथी अचे त फ़ैसिला केरु थो करे। न उहो क्रिकेट छा किरींदा त नारो हणंदा कंहिंजो। ज़ाहिर हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे शर्म अचणु खपे। जेकॾहिं हू एतिरो पॉपुलर आहे त तव्हांखे शर्म अचणु खपे, पोइ त तव्हां ॻाल्हि खे अॻियां वधायो। बिल्कुलु मतिलबु सभु लास्ट क्वेश्चन बदमनी ते वरी ॻाल्हाईंदासीं। सिंध में बदमनी कल्ह सखर में हिकिड़ो पेट्रोल पंप जो मालिक मारे छॾियऊं, पैसा बि 70 लख रुपया। ॾिसो मां तव्हांखे कानून जी हुकुमरानी हूंदी आहे त बदमनी ख़तमु थी वेंदी आहे, मुंहिंजो अची वेंदो आहे। कानून जी हुकुमरानी कान्हे न। जी हा, जेको ॾाढो सिंधीअ में न जेको ॾाढो सो गाबो घणी सां गाबी, जी सिंधी में चवंदा आहियूं, पुराणी चवणी आहे। सो हिते ॾाढे जो माना जेको चमचो वॾे माण्हूअ जो कारी हुनजो काराओ कमदार, उनखे पोयां एतिरी पुठि आहे तॾहिं त इहे कम थियनि था न। पुठि जे पोयां FIR ई दाख़िल कोन थी हिन नाले ते, नालो ई टियों हणी छॾींदो सूबेदार साहिबु। जी हा, मां तव्हांखे ॿुधायां थो त सिंध सभिनी खां अॻु में ख़तमु थींदी, तबाह थींदी ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में। पोइते एतिरो पोइते आहियूं असां। ऐं भली केरु वेही पंहिंजे मुंहुं वेही जेको हवाउनि में लगड़ उॾाए, बाक़ी असां सभिनी खां पहिरीं असां तबाह थींदो, सभ खां पोइते असां आहियूं सॼे पाकिस्तान में। सही बिल्कुलु। वरी महिरबानी मोराई साहिबु, नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त अलावा ही।